कंधाकोट में अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मूजिब वोकेशनल स्कूल में सकाफती प्रोग्राम जो इनेकाद किया वियो। MD स्टेवटा मुनवर मिठियाणी और रीजनल डायरेक्टर स्टेवटा मुरीद हुसैन खोखर की हिदायतुनि ते वोकेशनल स्कूल गर्ल्स कंधाकोट में सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो। अहिड़नि इवेंट्स सां नियाणियुनि जी हौसला अफ़ज़ाई समेत सिखण जो मौक़ो पिणु मिले थो। वोकेशनल स्कूल के MD ओ गफ़रान अली मलिक ऐं मैडम नबीला मलिक जी ॻाल्हि ॿोल। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। क़ौमूं पंहिंजी सकाफ़त सां मोहबत कनि थियूं। पंहिंजे सकाफ़त ते असांखे फ़ख़्रु आहे। तालीम इंसान जी टीं अख आहे। तालीम खां सवाइ इंसान अधूरो आहे। इलाइक़े वासी पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियण में भरपूर साथ ॾियनि ऐं स्कूल खां ॿाहिरि शागिर्दनि खे स्कूल में दाख़िल कराइनि। वोकेशनल स्कूल में सकाफ़ती ऐं तालीमी जागरता जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दियाणियुनि तक़रीरूं टेबलोस तोड़े क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। पिंडाल में वेठल माण्हुनि खे खां ख़ूब दाद हासिल कयो।